नाज़रीन, काज़ी अहमद में सिविल सोसाइटी पारा मुतालिबन की मञता लाइ एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले से ॾिसूं था धरती टीवी जी रिपोर्टर जुल्फकार अली टांवरी की ही रिपोर्ट। जब काजी अहमद सिविल सोसाइटी सियासी समाजी तंजीम पारा काजी अहमद तालका अस्पताल के अपग्रेडेशन उन बुनियादी मसला उन खिलाफ सख्त एहतजाज कराइण पुछूं था छा चवण है। ही एहतजाजी रैली है यह मजबूरन असां कढी है छो तो काजी अहमद तालका अस्पताल अड़ो सेंटर है अड़ी पॉइंट है जो कौमी नेशनल हाईवे का वने थी कराची का कश्मीर ताईं उते इंसानी सहूलियतूं बुनियादी जो ज़रूरतूं उन अणहूंद खोट जैसे काजी अहमद वासिन ॾाढो लिखियो ॾाढो एहतजाज किया पर को उते खर्ते कोन खबर ना है। असांजा चोलियल नुमाइंदा अकारे जो पटियूं बदी अखियुनि ते किथे वेठल आहिनि। हॉस्पिटल सां गॾोगॾु जेके शहर में दीगर असांजूं अण सहूलियात आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ी जदोजहद जो हिकिड़ो बुनियाद विधो वियो आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी के प्लेटफॉर्म ते हिकु शहरी जे नाते हिननि दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला हॉस्पिटल जो जेको इशू आहे उहो मेजर इशू आहे छो त नेशनल हाईवे ते रोज़मर्रा जा असां वटि हिते हादसा थियनि था। सहूलियात जी खोट आहे जंहिंजे लाइ असां दोस्तनि सां गॾिजी करे जदोजहद कंदासीं ऐं पंहिंजी पार्टी जी क़यादत ताईं बि हिननि दोस्तनि खे वठी करे जेके असांजे शहर जूं बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि में असां दोस्तनि सां सहकार कंदासीं। हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदा राही ज़िलो सदर ज़रदारी जो पंहिंजो ज़िलो आहे ऐं हिन ज़िले में हेॾो वॾो अञा असां सां छो पियो चुकियो वञे। सॼो अस्पताल जो खानो ख़राबु आहे ऐं डॉक्टर न आहिनि जेके आहिनि या ॿिया मुलाज़िम उहे सभई मुख़्तलिफ़ जेको आहे सो वक़्तनि ते पंहिंजे कमकार सां लॻा पिया आहिनि। कंहिंखे बि अस्पताल जो फ़िक्र न आहे। उन जे करे असां सिविल सोसाइटी वारनि इहो फ़ैसिलो कयो त हाणे असां सभिनी खे अॻियां अची ऐं इन जे लाइ पंहिंजी कोशिशि करणी पवंदी। असांजे ट्रामा सेंटर जेको आहे उहो बाक़ाइदे हिकिड़े ट्रामा जी हैसियत में आहे। उन जे लाइ अॼु असां सिविल सोसाइटी जा दोस्त हिते गॾु थिया आहियूं ऐं असां हुकूमत खे पुरज़ोर अपील था कयूं त जल्द अज़ जल्द तालका अस्पताल काज़ी अहमद खे तालके जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। त नवाब वली मोहम्मद जेका काज़ी अहमद खां जे तालके में आहे उहा क़ौमी शहराती अस्पताल आहे। उन अस्पताल में काफ़ी अरसे खां डॉक्टर मुक़ररु थी सघियो आहे न ई उहा अपग्रेड थी आहे न उनमें का एमरजेंसी सहूलियत आहे। असां पुरज़ोर मुतालबो था कयूं चूंडियल नुमाइंदनि खां हितां जे हुक्मराननि खां त ख़ुदारा तालके काज़ी अहमद जे अस्पताल में जेके घुरिबड़ सहूलियतूं आहिनि ॾिनियूं वञनि। ऐं शहीद पुट जे प्लेटफॉर्म तां वध में वध हिननि माण्हुनि जी हाणे पुछाण कबी दोस्त सभई गॾिजी करे जेके निकिता आहियूं इंशाअल्लाह ताला हिन असांखे पूरी तरह ते नओं अमलो खपे अस्पताल में। अस्पताल जा जेके हक़ आहिनि उहे ॾिना वञनि। जीअं तव्हां ॾिठो त काज़ी अहमद सिविल सोसाइटी सियासी समाजी तंजीम पारां काज़ी अहमद अपग्रेडेशन ऐं उन जेके बुनियादी मसला आहिनि उन खिलाफ़ सख़्तु एहतजाज करे धरणो हुयो। उन्हनि एडमोर पंप खां वठी तालका प्रेस क्लब ताईं रैली कढी उन्हनि ऐं उन्हनि जेको मुतालबो अॻुवाण जेका उन्हनि मुतालबो कयो त काज़ी अहमद अस्पताल खे फुल अपग्रेड कयो वञे। उन जेके बुनियादी मसला आहिनि डॉक्टरनि जा मसला आहिनि दवाउनि जा मसला आहिनि ऐं ॿिया जेके मसला आहिनि उहे फुल पूरा कया वञनि। कैमरामैन मजीद श्याम सां गॾु जुल्फकार अली टांवरी धरती टीवी न्यूज़ काज़ी अहमद।